नाज़रीन, जामशोर पुलिस जे ॻोठ गाह दौरान झेड़े में एसएचओ समेत 3 पुलिस एहलकार ऐं ॻोठाणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे इरफान बुरफत। जी इरफान, तफ़सीलात खां आगाह कजो। जी, जामशोर शहर जे सैदाबाद कॉलोनी में गुज़िरियल राति देर सां जेको आहे नामालूम हथियार बंदनि हिकु दर्जी आहे गुलाम मुर्तज़ा शाह उनजे घर में दाख़िल थी उन्हनि घर भातियुनि खे यरगमाल करे उन्हनि खे रसनि सां ॿधी जेको आहे उतां फुर जो वाक़ियो पेश थियो। जंहिंखां पोइ फिरियादी जेको आहे फुर मुतासिर गुलाम मुर्तज़ा तरफ़ां जामशोर थाणे ते केस दाख़िल कयो वियो। जंहिंखां पोइ जामशोर पुलिस जेको आहे उन केस में हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो ऐं जंहिंजी निशानदीअ ते कुझु रिकवरी थी ऐं उन में हिकु नामिनेट ॿियो जवाबदार खे पुलिस तरफ़ां ॼाणायो वियो जंहिंजो नालो जोएब राजल हो। उनजे गिरफ़्तारीअ जे लाइ राति देर सां जेको आहे जामशोर ए सेक्शन ऐं बी सेक्शन थाणनि जी पुलिस अटालन जेको आहे ॻोठ चाकर खान में जेको आहे राति 2:30 बजे धारे जेको आहे हला कढे ऐं चढ़ाई कई, जंहिंजे नतीजे में घर में अंदरि जेको आहे भञ ड्रा करण बैदि जेको आहे पुलिस ऐं ॻोठाणनि विच में चकरियूं थियूं पियूं, झेड़ो थी पियो। जंहिंखां पोइ ॿुधाए पियो वञे त जेको आहे 3 पुलिस हिकिड़ो जेको आहे एसएचओ बी सेक्शन जेको आहे इम्तियाज़ लाड़कई 2 पुलिस अमलदार ज़ख़्मी थी पिया। जंहिंखां पोइ जेको आहे ॻोठाणनि एहतजाज कयो ऐं मज़ाहमत कई, जंहिं दौरान पुलिस जेको आहे घर जे अंदरि जेको आहे भञ ड्रा करण बैदि वापसि थी वई। जंहिंखां पोइ सुबुह जो ॻोठाणनि तरफ़ां एहतजाज कयो। उन में ॻोठाणनि जो चवणु हुयो त असांजे घरनि में राति देर सां जामशोर पुलिस जे 2 थाणनि जी पुलिस अटालन असांजे घरनि ते बिराजवार चढ़ाई करे जेको आहे असांजे घर में भञ ड्रा कई ऐं असांजो सामान खणी आहिनि, रोक रक़म ऐं सोना ज़ेवर खणी वञण जो इल्ज़ाम हयो आहे। उन्हनि जेको आहे गाॾियुनि समेत जेको घर जे अंदरि वॾे पैमाने ते जेको आहे भञ ड्रा ऐं जेको आहे घर में बाहि ॾेई ऐं ॿाहिरि जेको आहे दुकाननि में बाहियूं ॾियण जो पुलिस ते इल्ज़ाम हयो आहे। हुननि एहतजाज कयो आहे त जेकॾहिं असां जेको आहे बिराजवार पुलिस असांजे घरनि ते रेड कयो जंहिंखां पोइ का बि गिरफ़्तारी अमल में न थी सघी, मज़ाहमत ते जेको आहे पुलिस हवाई फायरिंग करे फरार थी वई। होॾां ए सेक्शन थाणे ते जेको आहे राति देर सां जेको थियल पुलिस चढ़ाई ज़ख़्मी थियल पुलिस वारे मामले खां पोइ जामशोर थाणे ते जेको केस दाख़िल कयो आहे, जंहिंमें केस में तक़रीबन 19 ॼणा मर्द ऐं 6 औरतूं शामिल कयूं आहिनि, जिन जे मथां पुलिस अमलदारनि जो जे मथां हमिलो करे ज़ख़्मी करण जो केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त ज़ख़्मी थियल पुलिस अमलदारनि खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त ॻोठाणनि में एहतजाज जी सूरत हाल अञा बरक़रार आहे। जी इरफान बुरफत, तव्हांजी महिरबानी।